सिंध सरकार पारां महांगाई ते ज़ाब्ते लाइ वज़ीरनि ऐं काबीना मेंबरनि ते ॿधल डिवीज़न सतह जूं कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में मार्केटुनि जा दौरा कंदा। ज़ुल्फ़कार शाह, सरदार शाह, सईद गनी अलाए ॾिनो भयो, एहसानुर रहमान मरी ऐं नजमी आलम कराची में मार्केटुनि जा दौरा कंदा। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सरदार मोहम्मद बख्श महर सखर ऐं लाड़काने जी मार्केटुनि में छापा हणंदा। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं ज़ियाउल लंजार शहीद बेनज़ीराबाद जो दौरो कंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ये अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध सरकार पारां महांगाई ते ज़ाब्ते लाइ वज़ीरनि ऐं काबीना मेंबरनि ते ॿधल डिवीज़न सतह जूं कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में मार्केटुनि जा दौरा कंदा। ज़ुल्फ़कार शाह, सरदार शाह, सईद गनी अलाए ॾिनो भयो, एहसानुर रहमान मरी ऐं नजमी आलम कराची में मार्केटुनि जा दौरा कंदा। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सरदार मोहम्मद बख्श महर सखर ऐं लाड़काने जी मार्केटुनि में छापा हणंदा। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं ज़ियाउल लंजार शहीद बेनज़ीराबाद जो दौरो कंदा। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध सरकार पारां महांगाई ते ज़ाब्ते लाइ वज़ीरनि ऐं काबीना मेंबरनि ते ॿधल डिवीज़न सतह जूं कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में मार्केटुनि जा दौरा कंदा। ज़ुल्फ़कार शाह, सरदार शाह, सईद गनी अलाए ॾिनो भयो, एहसानुर रहमान मरी ऐं नजमी आलम कराची में मार्केटुनि जा दौरा कंदा। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सरदार मोहम्मद बख्श महर सखर ऐं लाड़काने जी मार्केटुनि में छापा हणंदा। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं ज़ियाउल हसन लंजार शहीद बेनज़ीराबाद जो दौरो कंदा। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध सरकार पारां महांगाई ते ज़ाब्ते लाइ वज़ीरनि ऐं काबीना मेंबरनि ते ॿधल डिवीज़न सतह जूं कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में मार्केटुनि जा दौरा कंदा। ज़ुल्फ़कार शाह, सरदार शाह, सईद गनी अलाए ॾिनो भयो, एहसानुर रहमान मरी ऐं नजमी आलम कराची में मार्केटुनि जा दौरा कंदा। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सरदार मोहम्मद बख्श महर सखर ऐं लाड़काने जी मार्केटुनि में छापा हणंदा। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं ज़ियाउल हसन लंजार शहीद बेनज़ीराबाद जो दौरो कंदा। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध सरकार पारां महांगाई ते ज़ाब्ते लाइ वज़ीरनि ऐं काबीना मेंबरनि ते ॿधल डिवीज़न सतह जूं कमेटियूं ठाहियूं वयूं आहिनि। हिन बाबति आगाह कजो। बिल्कुल अब्दुल कयूम, सिंध सरकार पारां सूबे में महंगाई के ज़ाब्ते के हवाले से ख़ुसूसन रमज़ान के महीने में महंगाई के घटि करण इन ज़ाब्ते के हवाले से सिंध काबीना के मेंबरनि वज़ीरनि ते ॿधल डिवीज़न सतह जी कमेटी क़ाइमु कयूं आहिनि, जंहिंमें वज़ीर ख़ुराक ऐं आबपाशी जाम ख़ान शोरो ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास में उन्हनि खे दौरा करण के हवाले से हिदायतूं कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तरह सां सईद ज़ुल्फ़कार अली शाह, सईद सरदार शाह, सईद गनी अलाए ॾिनो भयो, एहसानुर रहमान मरी ऐं नजमी आलम के कराची में मार्केटुनि जा दौरा करण के हवाले से हिदायतूं कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तरह सां मादनी वसीलनि वारो वज़ीर सैयद नासिर शाह ऐं ज़राअत वारो वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर सखर ऐं लाड़काने जी मार्केटुनि में छापा हणंदा ऐं जेल वारो वज़ीर अली हसन ज़रदारी ऐं ज़ियाउल हसन लंजार शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा जेके दौरा कंदा ऐं दौरा करे मार्केटुनि में अघनि ते ज़ाब्ते जे हवाले सां क़दम खणंदा। छाकाणि जो महंगाई में जहिड़ी रीति वाध थी रही आहे उनमें ग़रीब माण्हुनि जी मुश्किलुनि में वाधारो थी रहियो आहे। सिंध हुकूमत पारां ख़ुसूसन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां फ़ैसिलो कयो वियो आहे त काबीना जे मेंबरनि ते ॿधल कमेटी क़ाइमु कई वई आहे ऐं उन्हनि खे हिदायत कई आहिनि वज़ीरनि खे उहे मार्केटुनि जा ओचिता दौरा कनि, छापा हणनि ऐं अघनि जा जेका सूरत हाल आहे उन ते न सिर्फ़ु जांच रखनि बल्कि माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां क़दम खयां वञनि जीअं माण्हुनि जे लाइ महांगाई जे सूरत हाल में आसानी पैदा थी सघनि। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील जे लाइ वॾी महिरबानी।